नाज़िन हाणे हिकु नज़र हिन वक़्त जी मक़ामी ख़बरुनि ते। मटियारी में बिजली ट्रांसफार्मर ख़राब हुअण ऐं वापडा अमले जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ मीर हसन मोहल्ले जे रहवासियुनि एहतजाज कंदे मुतालबो कयो आहे त असांजे पाड़े में बिजली खे बहाल करायो वञे। मुज़ाहिरो कंदे वलीद मेमण, रज़ा मेमण, तामीर लाखो, अब्दुल सत्तार, मोहम्मद बचल ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 10 ॾींहनि खां बिजली ट्रांसफार्मर ख़राब पियल आहे, पर वापडा अमलो मसइलो हल करण जे लाइ तयार नाहे। हुननि चयो त सॼो ॾींहुं बिजली न हुअण सबबि शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि ऐं जॾहिं त ट्रांसफार्मर सड़नि था त परेशानी अञा बि वधी वञे थी। हुननि हेस्को जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त बिजली बहाल कई वञे। यूसी जनहाण सूमरो जे ॻोठ आरिफ गजर में तेज़ तूफ़ानी बरसात सबबि पोरियत नूर अहमद रिंद जो घर ड्रही पियो। घर में सुतल 3 ॼणा नूर अहमद रिंद, सजाद रिंद ऐं निसार रिंद दॿिजी विया, जिन खे ॻोठाणनि वॾी मुड़सी करे ॿाहिरि कढियो, जॾहिं त 3 ॼणा नूर अहमद रिंद, सजाद रिंद ऐं निसार रिंद शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे बुलड़ी शाह करीम अस्पताल दाख़िल कयो वियो, जॾहिं त मुतासिरनि जी हेसि ताईं कंहिं बि सार न लधी आहे। जॾहिं त बरसात सबबि केतिरनि ई ग़रीबनि जूं जॻहूं ऐं कचा घर पिणु ड्रही विया आहिनि। लाड़काणो में वकील कॉलोनी जे रहवासी पीपल्स पार्टी जे वर्कर आमिर खोड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 1980 खां हिते रहूं पिया, पर कुझु शरपसंद माण्हू असांजे पाड़े में ज़ोरी जॻह ते कब्ज़ो करे मूंखे मारणु चाहिनि था। हुन चयो त लियाकत चंद, मंज़ूर चंद, वहीद चंद, सिकंदर चंद, सफ़दर चंद ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे घर ते चढ़ाई कई, पर मूं घर मां भॼी जान बचाई। हुन चयो त CM सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद जी हाली रोड मकरानी पाड़ी जे रहवासियुनि 16 सालनि जी न्याणी साहिबा मकरानी जे अगवा ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अब्दुल जब्बार मकरानी, मिसमात नरगिस, सजाद मकरानी ऐं ॿियनि ॿुधायो त असां ग़रीब आहियूं, असां घरनि में पोरियो करे गुज़र सफ़र कंदा आहियूं। 17 ॾींहं अॻु पाड़े में रहंदड़ अकबर जमाली, रज़िया राणी ओड, इनायत उमरानी ऐं कोटड़ी जी रहवासड़ मिसमात शाहिदी न्याणी खे घर में कमु करण लाइ वठी विया। 17 ॾींहनि खां पोइ हूअ जॾहिं घर न आई त ॼाणायल माण्हुनि खां छोकिरी जे बारे में मालूम करण ते हुननि ॿुधायो त न्याणी साहिबा खे बलूचिस्तान में 4 लख रुपयनि में विकिरो थी वई आहे। 4 लख रुपया ॾियो त वापसि कराए ॾियूं। हुननि ॿुधायो त थाणे ते इतला ॾियण बावजूदि को बि तदारुक न थी सघियो आहे। हुननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी असांखे न्याणी ॾियारी वञे। ठुल जे ॻोठ हादी बख़्श खोसो जे रहवासी पीरसन हमादुल्ला खोसो, अब्दुल गफ़ूर खोसो ऐं ॿियनि प्रेस क्लब बाहू खोसो पहुची दाहींदे चयो आहे त सैफुद्दीन खोसो जी धुर असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। मां पंहिंजी ज़मीन ते कमु करे रहियो हुअसि त सैफुद्दीन खोसो वारनि मूं ते तशदुद करे वॾेरे नूरुल्ला खोसो वटि क़ैद कयो, जिते वॾेरे सॼी राति हथ पेर ॿधी मूं ते तशदुद करे डेरा सरकी थाणे जी पुलिस हवाले कयो। हुननि मुतालबो कयो त असांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ क़दम खणी असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॼामशोरो थाणे ते 7 पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ गाॾियुनि खां ज़बरदस्ती धमकाए भत्तो वसूल करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। ॼामशोरे थाणे ते पुलिस जी फ़रियाद ते दाख़िल केस में बख्श ख़ान कुंभर, ग़ुलाम सरवर लाशारी, अली अकबर मल्हा, शमसुद्दीन बिरहमानी खे गिरफ़्तार करे वधीक जांच कई पई वञे ऐं ॿुधायो वियो आहे त मुलविस माण्हू गाॾियुनि वारनि खे धमकियूं ॾेई ज़ोरी भत्तो वसूल कंदा हुआ। अल ख़िदमत फाउंडेशन डेहरकी जे सहकार सां मुखी नेवन राम जी रिहाइशगाह राजा कॉलोनी में मुख़्तलिफ़ बीमारियुनि TB, पुरानी खंघि, फिफड़नि में हवा, बलगम, सीने में जलन ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जो मुआइनो करे खैन मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। मेडिकल कैंप में डेहरकी शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि मां 300 खां वधीक मरीज़नि मुफ़्त चकास कराए मुफ़्त दवाऊं वरितियूं। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि अल ख़िदमत फाउंडेशन जे अहिड़े अमल ते ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त अल ख़िदमत फाउंडेशन डेहरकी में मयारी ऐं मुफ़्त दवाऊं ॾियण ऐं मुफ़्त मेडिकल कैंप लॻाइण जी रिवायत हर हिक खे बराबरी ॾियण जो आला मिसाल आहे। मातली जे गुलाब लगारी लॻ ॻोठ बचल माछी जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि पुलिस ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदे अल्ह जुड़ियो माछी, इरफान माछी, समीना ऐं ॿियनि चयो त संदन मामे जो पुटु इमरान नशे जी हालत में राति जे वक़्तु घर में घिड़ी खैन सख़्त तशदुद जो निशानो बणाईंदे कपिड़ा फाड़े छॾिया ऐं इज़त लुटण जी कोशिशि कई। संदसि दाह कूकनि ते घर भाती जाॻी पिया, खेसि बर वक़्तु पकिड़े पुलिस हवाले कयो, पर पुलिस तर जे वॾेरे जे चवण ते खेसि छॾे ॾिनो, जॾहिं त जवाबदार मथां फ़रियाद बि दाख़िल आहे। हुन ॿुधायो त जवाबदारी संदसि साथी इब्राहिम माछी, गुलज़ार माछी धमकाए रहिया आहिनि। हुननि सिंध जे वॾे वज़ीर समेत आला इख़्तियारनि खां जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।
गंबट में पाक फौज की हिमायत में गिम्स डायरेक्टर हेल्थ प्रोफेशनल पैरामेडिकल पारा गिम्स कॉलेज का OPD ताईं रैली कढ़ी वही। रैली के अगवाणन हथन में पाकिस्तान जा झंडा खड़ी पाकिस्तान जिंदाबाद पाक फौज जिंदाबाद जा नारा हया। उन मौके ते गंबट गिम्स डायरेक्टर डॉक्टर रहीम भट्टी पैरामेडिकल के सदर हिम्मत उजण बेन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त 9 मई के वाक़ियनि की सख्त लफ़्ज़न में मज़म्मत था कयूं। हुन चयो त असांजे पाक फौज रात ॾींहं पंहिंजूं निंडूं फिटाए असांजे सरहदुनि जी हिफ़ाज़त थी करे। असीं पाक फौज के खिलाफ का भी ॻाल्हि बर्दाश्त न कंदासीं। सकरन पुलिस मुख़्तलिफ़ हंधन ते कार्रवाई करे एक मोटरसाइकिल चाबी चोर फोरू नाले कुर्बान उर्फ विछू वल्द अहमद उर्फ कारो जलबाणी के मोटरसाइकिल चोरी कंदे पकड़े वरतो जॾहिं त चेन मंशियात फ़रोशन कासिम रिंद आबिद रिंद आसिफ रिंद और जावेद रिंद के मंशियात की वॾी मिक़दार समेत गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल किया वियो आहे। SHO सकरन रफ़ीक अहमद खेड़ो ॿुधायो त SSP शहीद बेनज़ीराबाद की हिदायतुनि ते सकरन तालके के हर क़िस्म के ॾोहनि ॾोहारिन का पाक करणो आहे। शहरन के अमनो अमान ॾियण पुलिस की जिम्मेवारी आहे। गुडू शहर के मेन रोड ता फ़कीर मोहम्मद मीरानी जी मार्केट मां सोनारे अर्जुन दास जी दुकान ता नामालूम हथियारबंदन ॾींहं ॾिठे जो हथियारन के ज़ोर ते 3 तोला सोन 150 तोला चांदी 2 लाख रोक रक़म और एक मोबाइल फोन फुर करे आसानी से फरार थी विया। विक्रम लाल मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त SSP कश्मीर इरफान अली समो के नोटिस वठी असांजो चोरी थी वियल सोन चांदी मोबाइल फोन और रोक रक़म वापस ॾियारी वञे। नाज़रीन ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं मक़ामी ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।